सरकार फरमाइन था यो हिकड़ो अड़ो न हुंदो लखे गिरोड़े हुंदा जेके मां मोहम्मद जे सदके ताराज़ीअ ते छुटी ॾींदा सभई चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह पाण फरमाइन था ॿी इहा जाइ आहे ॿी इन जाइ ते मूंखे ॻोल्हियो साईं टी जाइ कहिड़ी आहे सलात बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम सलाम ब्रदर या रसूल अल्लाह टी कहिड़ी जाइ हूंदी मुस्तफा फरमाइन था कुरान में कोन पढ़ियो अथव इन्ना आतईनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानिअक हुवल अबतर अल्लाह ताला जे कुरान पाक फरमायो आहे इन्ना आतईनाकल कौसर ऐ प्यारा हबीब मां रब करीम जी ज़ात बाबरकात के हौज़ कौसर जो मालिक बनाए छॾियो आहे मुस्तफा करीम फरमाइन था तौकीज़ानुहा का ददल जूम समाए उन हौज़ कौसर वारी नहर जेका अल्लाह पाक मूंखे हवाले कई आहे उन जे चौधारी कपरनि ते किनारनि ते एतिरा गिलास रखियल हूंदा एतिरा प्याला रखियल हूंदा जेतिरा आसमान में सितारा आहिनि केॾे निहारियो केतरा प्याला केतरा जेतरा आसमान जा मालूम थियो तो मुझे महबूब के आसमान जे तारन जो भी इल्म आहे अॼुकल्ह कंप्यूटर जो दौर आहे मुंहिंजा टेक्नोलॉजी जो दौर आहे अॼुकल्ह अला कहिड़ा कहिड़ा औज़ार निकिरी पिया मिंटनि में माण्हू अला छा करोड़नि अरबनि जो हिसाब थो करे पर इन जे बावजूदि अॼु ताईं कंहिं बि साइंसदान आसमान जे सितारनि जो तादाद कोन ॿुधायो आहे कुर्बान वञा आमना जे लालत मुस्तफा फरमाइनि था जेतिरा मां मुहम्मद जा पाणी प्यार जा प्याला हूंदा ओतिरा आसमान जा सितारा अथव मालूम थो त मुंहिंजे नबी करीम खे आसमान जे सितारनि जो भी इल्म इहा ॻाल्हि हाली हिते रखो विच ते ॿी ॻाल्हि अची वई हाय हाय महबूब जो घर आहे महबूब करीम अलैहिस्सलाम जे झोलीअ में मोमिननि जी माउ अम्मा आशा सुती पई आहे चओ सुभान अल्लाह कुरान छा थो चवे कुरान या निसा अन्नबिये लस्तुन्न का अहदिम मिनन निसा कुरान अबा कुरान ते भरोसो आहे हथ मथे खणो तुम्हारे साथ आवांगे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो या निसा अन्नबी लस्तुन्न का अहदिम मिनन निसा ओ मुझे मोहम्मद करीम जूं घर वारियूं अवा रूए ज़मीन जे कंहिं बि औरत जहिड़ियूं न आहियो सभिनि खां भलारियूं आहियो कुरान तो चवे मां मुस्तफा जे कुआर जहिड़ी का माई जहान में ख़ल्क़ी ॻाल्हि कुरान तो चवे वरी ॿिए हंधि अल्लाह ताला फरमायो अन्नबियो औला बिल मुमिनीना मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो त नबी जी ज़ात मोमिननि खे साह खां बि वधीक वेझो आहे ऐं जेका नबीअ जी घर वारी आहे उहा ईमान वारनि जी अम्मड़ आहे नबी जी घरवारी ईमान वारनि जी अम्मड़ आहे अॼुकल्ह को मुस्लमान सॾाइण वारो अम्मड़ आशा खे घटि वधि ॻाल्हाए अम्मा आशा जी गिला करे ख़ुदा जो कसम आहे कुरान थो चवे उहो माण्हू त आहे पर मोमिन न आहे इंसान त पाण खे भली सॾाए पर ईमान खां ख़ारिज आहे आदम जो पुटु ज़रूर आहे पर जन्नत जी बूह नचत खदो जेको जीजल अम्मड़ खे गारियूं थो ॾिए ख़ुदा शर हिदायत करे चओ आमीन
अॼुकल्ह गुमराही फैलजी वई आहे, बेदीनी फैलजी वई आहे। अॻे सहाबा खे गालियूं ॾींदा हुआ, हाणे रसूलुल्लाह जे हरमनि खे गालियूं था ॾियनि। अफ़सोस जो मक़ाम आहे। ऐं कलमो नबी ते भरींदा आहिनि, नबी ते कलमो भरे वरी नबी जे घर वारनि जी गिला कंदा आहिनि, उन्हनि जी गिला कंदा आहिनि जंहिंजो क़ुरान सिफ़त सना सारी थो करे, लस्तुन्न का अहदिन मिनन निसाए, ओ दुनिया जूं औरतूं का बि मुहम्मद जे औरत जे मट नाहे। चओ सुभान अल्लाह। हुजूर करीम घर सुता पिया आहिनि, वेठा आहिनि, पंहिंजे घर वारी सां राज़ नाज़ जूं ॻाल्हियूं थियूं हलनि। अम्मा महबूब जे गोॾे ते सिर रखियो सुती पई आहे, कचरियूं पई ॻाल्हियुनि कंदे कंदे अम्मा जी नज़र मथे आसमान ते वई। आसमान में ॾिठी त सितारा जगमग 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 सितारा चमकी रहिया आहिनि। यकदम अम्मा खे ख़्याल आयो, दिल में सोचई को अहिड़ो बि उम्मती हूंदो मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जे कलमे भरण वारो, को अहिड़ो बि हूंदो जंहिंजूं नेकियूं एतिरियूं हूंदियूं जेतिरियूं आसमान में सितारा आहिनि। दिल में सोची पुछां त साईं खां, क़िबला जी वाशा हिकिड़ो सुवाल आहे, पुछ। क़िबला आसमान में सितारा आहिनि, पाण फरमाता हाओ किरोड़े खरबे 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 खरबे। हा साईं ॾियो ख़बर, अहां जे उम्मत में अहिड़ो को नेक वक़्तु आहे जंहिंजूं नेकियूं इन सितारनि जेतिरियूं हुजनि? महबूब फौरन फरमायो, आशा हा। ये कुछ तो भी सोचा ला को पुछा वही अचे खुदा बुधाईंदो को खबर पवंदी। न न हबीबन फौरन फरमायो, हा। अम्मड़ आशा करे थी या रसूल अल्लाह, ओ खुशकिस्मत केर आ? पाण फरमाइनि था, ओ खुशकिस्मत हज़रत अमीर उमर आ। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो आसमान जे सितारनि जे जेतिरियूं नेकियूं मुंहिंजे अमीर उमर जो आहे। अम्मा पाण थी चवे, साईं त मूंखे ख़्यालु हो त महबूब मुंहिंजे बाबे लाइ चवंदो त एतिरियूं नेकियूं अबू बकर जूं आहिनि, पर हुज़ूर वरी उमर जो नालो खयो त मां चयो ऐन अबी या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा महबूब पोइ मुंहिंजे बाबे जूं नेकियूं काॾे वयूं? हुज़ूर करीम फरमाइनि था, आशा अमीर उमर जूं सभु नेकियूं हिकिड़े पासे, तुंहिंजे बाबे जी गार वारी राति हिकिड़े पासे। जेका मां मोहम्मद करीम सां गार वारी राति गॾु गुज़ारी हई, गार में रही मां सां गॾु गुज़ारियो हई, गार में गॾिजी मां मोहम्मद सां वफ़ादारी कई हई। अबू बकर सिद्दीक़ जी उहा हिकिड़ी गार वारी नेकी हिकिड़े पासे, अमीर उमर जी सॼी ज़िंदगी जूं नेकियूं हिकिड़े पासे। वाह सिद्दीक़ तो ता क़ुर्बान वञा। चओ सुभान अल्लाह। वॾो शान आहे सही मोहम्मद जे ग़ुलामनि जो। चओ सुभान अल्लाह। अरे हयफ़ जे हालत गाजी शाह जे मुजावरनि जो बि अदब कंदो आहे कोन कंदो आहे? गाजी शाह जे मुजावर तो वटि हली अचनि, तूं ॿार ॾींदो आहे, अन्न ॾींदो आहे, गांइ ॾींदो आहे, बकर काहे ॾींदो आहे। बाबा गाजी शाह जो मुजावर आयो आहे, 12 महीने डंडो खणी अची बीहई, जेका शइ घुरई जवाब न ॾींदो आहे, चवंदो आहे गाजी शाह जो मुजावर आहे। क़ुर्बान वञा कई गाजी शाह मोहम्मद जे नाले तां क़ुर्बान आहे या न आहे? ॻाल्हायो आहे या न आहे? कई करोड़े मुजाहिदा पीर फ़कीर रसूलुल्लाह जे नाले तां क़ुर्बान। अरे तूं गाजी शाह जे मुजावर जो अदब कंदो आहे, उन हबीब जे मुजावर जो छो नथो अदब करी जेको रसूलुल्लाह सां गॾु सुतो पियो आहे? चओ सुभान अल्लाह। अरे यार इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी ईमान वारे खे। कंहिंखे सम्झ में ईंदी? चओ चओ कंहिंखे सम्झ में ईंदी? बेईमान खे सम्झ कान पवंदी, थल्हे ठिकर खे ख़बर कान पवंदी। हे मुंहिंजे हथ में छा आहे? ॾाढे 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 कहिड़े रंग जो आहे? अंधे खे कहिड़ी ख़बर? तव्हां अखियुनि वारा छा था चओ त सॼो आहियो न सही, छा था चओ त रूमाल आहे, चओ था त अछो आहे, पर नाबीन खे ख़बर कान पवंदी। ख़ुदा जो कसम आहे, अबू बकर उमर उस्मान अलीअ जे शान जी बि ख़बर अखियुनि वारे खे अंधे खे आहे।
जेको भंग जे हवाले जस जे हवाले आफीम जे हवाले न तहारत न वज़ू न हिलाल न हराम का शइ ख़बर कान्हे का न भेण जी ख़बर न माउ जी न धीअ जी न चाचे जी न मामे जी न हिलाल जी न हराम जी न मकरूह जी न निमाज़ जी न मस्जिद जी न मुसल्ले जी का ख़बर कान्हे का रुगो घर न घोट ते शौक़ा उन अंधे खे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जी कहिड़ी ख़बर मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जी उनखे ख़बर जो सीनो पाक आहे क़ुरान पढ़े थो क़ुरान खे सम्झे थो अल्लाह जे क़ुरान खां पुछे थो अल्लाह जो क़ुरान मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो शान बयान करे सलात मुझे साईं اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم تسليما साईं शहदाद कोट ॿुधो अथव उते बुज़ुर्ग आहे शहदाद कोटी हाफ़िज़ ग़ुलाम सिद्दीक़ जो सुभान अल्लाह वॾो वली हा साईं हीअं हथ खणंदो हो त थी पवंदो कामिल वली हो उन्हीं हाफ़िज़ ग़ुलाम सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैहि जी ॻाल्हि हा सोणे कलंदर ते आयो चओ सुभान अल्लाह रात रहो कलंदर शहबाज ते कुरान पढ़ी रात आधी गुजरी वही आ मानू सुमी पिया हजरत मौलाना मोहम्मद सिद्दीक गुलाम सिद्दीक शहदाद कोटी के सोने कलंदर दीदार करायो ॾाढो ख़ुशि थियो ठरी पियो जमल हजरत शहदाद कोटी बुजुर्ग दीदार कलंदर सोने जो कयो कलंदर खे चई कि बिला हिकिड़ो अर्ज़ कया नाराज़ त को न थींदो बार फरमायो त बुजुर्ग तो सासा के प्यार तू चओ चई कि बिला तुंहिंजो नालो मोहम्मद उस्मान ताके ख़बर आहे त कलंदर जो नालो छा आहे चओ सुभान अल्लाह मोहम्मद उस्मान हाओ बामो जो नालो मोहम्मद उस्मान कि बिला खाइन भी तुझो लंगर भी तुझो खाइन सॼो ॾींहुं तुंहिंजे दर ते ही मवाला वेठा आहिनि चोटर वेठा आहिनि ऐं सोना वरी तुंहिंजे नाले जो बि हया कोन थो अचेनि असहाबनि जी गिला था कनि सोणे उस्मान जी गिला था कनि लंगर तुंहिंजो खाइनि गिला वरी तुंहिंजे नाले वारे जी कनि छो भला सबबु कहिड़ो आहे कलंदर सोणे चो घबराए न मां बि ठाहे जुठ कई तमान ॾाढी मुछूं मथो कुड़ाए भिरूं कूड़ाए चोटी वञण वारी छॾाई थमान कंगड़ कड़ा विझी हाणे ई हिन खे कैदी बणाए छॾियो अथमि अञा ॿियो कहिड़ी दांगी घुमाया इहा ई सज़ा खोड़ अथनि जे मुंहिंजे नाले जो हया नथा कनि त मां बि ठाहे जुठ कई थमान चओ सुभान अल्लाह हे वरी कुछ होता जे तमाम मस्त कलंदर अली दा पहला नंबर तू याद रख जाके सजा दी आ न मुख्तार कार साहब वेठा पुछोस जेके घणी सजा दींदा हो 3 महीना टीप 6 महीना टीप साल टीप पर जेके थोड़ी सजा दींदा हो त जो मुछूं भिरूं दाढ़ी मथो कूड़े गड़ा दे घुमाईंदा हो कलंदर सोहणे बरुगो ता जो मथो दाढ़ी भिरूं कूड़े बाकी इंशाअल्लाह ताला गड़ा सब काहे दाहे कलंदर गिलावरी का जी कन जेके मुझे महबूब जा आशिक जो सुभान अल्लाह अल्लाह से ईश्वर के बचाए जो आमीन अर्ज पे क्यों ताजे खिदमत गिरामी में त्री जाए जो सुभान अल्लाह त्री जाए केड़ी हौज़े कौसर त्री जाए केड़ी सरकार फरमान था मुझा बुंजायल बुखायल गुनहगार यशर जे मैदान में सख्त गर्मी में घर में बुनदा सिज नेज़े पांद लही ईंदो पानी जे ला उंजाया हौज़ कौसर ते ईए ईंदा जे उंजायल डाजू पानी जे हौज़ ते ईंदो सरकार फरमाइन था जेके आसमान जे सितारन जे तादाद जेतरा आसमान जे सितारन जे तादाद जेतरा प्याला मां मोहम्मद करीम वट पिया हूंदा हिकड़ो हिकड़ो प्यालो खणी पंहिंजे उम्मतीअ खे पीआरी रोईंदुसि मुस्तफ़ा फरमाए था हिकड़ो दफ़ो जेको पीअंदो तंहिंखे अबदुल आबाद ताईं हमेशा हमेशा वरी उञ कान लॻंदी हाणे मसइलो फाइनल ते थो थिए सरकार घणियूं जायूं ॿुधायूं ॾाढे चओ पहिरीं जाइ पुलसरात चओ पहिरीं जाइ ॿी जाइ ताराज़ी ॿी जाइ टीं जाइ हौज़ कौसर टीं जाइ हाणे ख़ल्क़ जेका आहिनि ख़ल्क़
सारी खल्क गॾजी त पुलसरात ते कोन वेंदा, गॾजी त मीज़ान ते कोन वेंदा, गॾजी त ताराज़ी ते कोन वेंदा, सभु को पंहिंजे पंहिंजे वारे सां वेंदो। नबी से फरमायो आहे मां तव्हांखे पुलसरात ते मिलंदुसि, मां तव्हांखे मीज़ान ते मिलंदुसि, मां तव्हांखे पाणी पीअण वारी जाइ ते मिलंदुसि। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था करोड़नि मां जेको बि जमल बि जाथे बि मूंखे ॻोल्हींदो मां टिनी जॻहियुनि ते मौजूद हूंदुसि। ये न हूंदो त को पुलसरात ते हूंदुसि त हुत कोन हूंदुसि, हुत कोन हूंदुसि त हुत हूंदुसि, हुत न हूंदुसि त हुत हूंदुसि। न न पाण फरमाइनि था टे जायूं ॿुधायांव थो। अव्हांखे पुलसरात ते ॻोल्हण वारो ॻोल्हे त मां पुलसरात ते बीठो आहियां, मीज़ान वारो मीज़ान ते ॻोल्हे त मां उते बीठो आहियां, पाणी पीअण वारो मूंखे पाणी जी जाइ ते ॻोल्हे त मां बीठो आहियां। ओ मुल्ला तूं नबी खे हाज़ुर नाज़ुर कोन मञींदो आहे, क़यामत में ख़बर पवंदई त मुहम्मद टिनी जॻहियुनि ते हाज़ुर भी हूंदो त नाज़िर भी हूंदो। उते मञे वेंदे ख़बर पवंदी त मुंहिंजो प्यारो महबूब वाकई हाज़ुर नाज़िर आहे। असांजो ईमान आहे अॼु बि मुहम्मद करीम जी रूहानियत हाज़ुर भी आहे त नाज़िर भी आहे। छा अक़ीदो आहे या न आहे? चओ आहे, पर इहो अक़ीदो आहे ईमान वारनि जो। ओ जंहिंते अल्लाह फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ईमान वारनि ते थोरो कयो। ईमान वारनि जी ॻाल्हि अल्लाह ताला इन्ही जेके जो क़दुरु कंदा त ईमान वारा कंदा, ॿिया क़दुरु कोन कंदा। रब ताला फरमाए थो इज़ बास फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। ओ कहिड़ो एहसान आहे या अल्लाह? अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजो एहसान इहो आहे जो बरगुज़ीदो वॾे शान वारो प्यारो रसूल मां तव्हां ॾे मोकिलियो आहे। असां ॾे आयो, चओ असां ॾे, ॾाढे चओ असां ॾे, ज़ोर सां चओ। अल्लाह ताला फरमाए थो यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। उन प्यारे रसूल करीम जो कम इहो आहे जो तव्हां ते अल्लाह जूं आयतूं पढ़ंदो, अव्हांखे पाक बनाईंदो, अव्हांखे किताब सेखारींदो, अव्हांखे हिकमत सेखारींदो। उन मुंहिंजे महबूब जे अचण खां अॻु में अव्हां चिटी पिटी खुलम खुला गुमराहीअ जे अंदरि हुयो, पर मां अल्लाह पंहिंजो हबीब मोकिले तव्हांखे गुमराहीअ खां बचाए वरितो। वाह जो सोने लतीफ़ इन जी माना कई ॿुधायां अब ॿुधंदो लतीफ़ जी ॻाल्हि। शाह अब्दुल लतीफ़ हिटाई इन आयत जी माना पंहिंजे बैतन में कई आहे। हेॾो क़ुरान आहे, हेॾो शाह साहब जो शेर। शाह साहब फरमाए थो त बुरो हुयो बंभोर पर आर्य जाम उजारियो। चओ सुभान अल्लाह। बुरो हुयो बंभोर पर आर्य जाम उजारियो। छोरियूं छुरण सिखियूं पुनूं कयाऊं पोर, लाथाई लतीफ़ चवे हाड़े धणी होर। पोइ आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारियूं। थोरो इन शेर जी तशरीह कया त मज़ो ईंदो इंशाअल्लाह। सलात मुझे साईं। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व सल्लम। बाबा थकजी पिया हो छा? बस कया ॾाढे सलात पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। शाह साहब छा चयो तो बुरो हुयो बंभोर। बंभोर मां मुराद आहे जहान। छा मुराद आहे? ॾाढे चओ हे जहान जेको आहे
शाह साहब चवे तो बुरो हुयो बंभोर माना हे जहान खराब हो ज़िना हुई शिरक हो कुफ्र हो बिदअत हुई माण्हू पंहिंजूं न्याणियूं जेरे पूरे छॾींदा हा बुरो हुयो बंभोर पर आरीअ जाम उजारियो जॾहिं आमना जो लाल आयो त मुहम्मद जहान खे गुलज़ार बणाए छॾियो छोरियूं छुरण सिखियूं पुन्हूं कयाऊं पोर हे मुंहिंजे पेरनि जे हेठां ॾिसो था हे गिलम आहे हिन जे मथां जेके गुल आहिनि न इन खे सिंधीअ में चइबो आहे छुर छा चइबो आहे छुर अजरक ॾिठो अथव अजरक अचो कपिड़ो हूंदो आहे पर उन जे मथां गुल ठाहिबा आहिनि उन गुल ठाहिण खे छुर चइबो आहे अबा फलाणे खटरीअ जी छुर छुरी वो छा हूंदो आहे काठ जा ठपा हूंदा आहिनि पोरा हूंदा आहिनि पोरा उन में अंदरि सोराख हूंदा आहिनि उन में रंग विझी हीअं जो कपिड़े ते हणंदा आहिनि त ठपो ठही पवंदो आहे पर इहो कमु खटी कंदा आहिनि ॿिए खे कोन ॾसींदा आहिनि बेटा ईसा फरमाए थो छोरियूं छुरण सिखियूं पुन्हूं कयाऊं पोर जॾहिं मुहम्मद अरबी आयो त मतलब छुर जो कमु रंग लॻाइण जो कमु रुॻो महबूब वॾेरनि खे कोन सेखारियो पर यतीमनि खे बि मुहम्मद सेखारियो पर हे छुर वारो कमु न ओ हे छुर वारो कमु न कहिड़ो छुर अल्लाह ताला फरमाए थो सिबगत अल्लाह व मन अहसन मिन अल्लाह सिबगतन व नहनु लहू आबिदून अल्लाह पाक जल जलालहू मलवारू फरमायो आहे तुंहिंजा महबूब जंहिं तूं नज़र कंदो आहे उनखे तूं रंग लॻाईंदो आहे उहो रंग तुंहिंजो न हूंदो आहे बल्कि मां अल्लाह जो हूंदो आहे अल्लाह ताला जे हबीब करीम ज़ात बाबरकात जरी आया त छोरियूं छुरण सिखियूं पुन्हूं कयाऊं पोर महबूब कुरैशन खे त सरदार बणायो पर बिलाल जहिड़े गुलाम खे बि नवाज़े छॾियो पुन्हूं कयाऊं पोर इहा ॻाल्हि सोचण जहिड़ी आहे पोर में किथे गुलाब जो गुल ठहंदो आहे पोर में माना ठपे में पोर माना तो ठपो पोर माना ठपो ठपे में काथे गुलाब जो गुल काथे कूंडी काथे गुल काथे हार गुल हूंदा आहिनि पर चवे थो पुन्हूं कयाऊं पोर महबूब ग़रीबनि ते नज़र कई त ग़रीब जंहिं ते नज़र कंदा हा उन जे दिलि में मुहम्मदी नक्शो चिटिजी वेंदो लाठाई लतीफ चवे हाड़े धणी होर हाड़ो जबल जो नालो आहे चए थो हाड़े धणी जबल जे मालिक होर माना ॾुकार हिन मुल्क तां महबूब ॾुकार लाथो आयो सो अतोर अतोर उनखे चइबो आहे हिकिड़ो तोरे ॾींदो आहे ॿियो बिना तोर जे ॾींदो आहे चवे थो मुहम्मद अरबी उहो आयो जो ॾींदो हो त बिना तोर जे ॾींदो हो मापे कोन ॾींदो हो मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं जब तो आयो सो अतोर जे दुखू दिख विहारियूं महबूब अहिड़ो आयो जो को ॾिए पियो पर बिना तोर जे पियो दुखू दिख विहारियूं या तव्हांजे मुल्क जी ॿोली न आहे या सिजावल जी ॿोली आहे ठटे जी ॿोली आहे शाह यकीक जी ॿोली आहे चूहड़ जमाली जी ॿोली आहे ऐं मुंहिंजा दया साकरे जी ॿोली आहे लाड़ मुल्क जी ॿोली आहे ॾिख असां सिंधी में चवंदा आहियूं सेज घोट खे जमल निकाह पढ़ाइबो आहे पटका ॿधाए हार पाराए मुंहिंजा हथनि खे सोणा गुल कढी हुनखे मुंहिंजा मोर ॿधी जमल वेहारींदा हो उन वेहारण वारी जाइ जो नालो हूंदो आहे सेज छा छा चवंदा आहियूं घोट सेज ते वेठो
घोट पर लाड़ में चवंदा आहिनि घोट ॾिख ते वेठो। ॾिख माना सेज। पर बेटा ऐसा फरमाए तो आयो सो अतोर जय ॾुखियूं ॾिख विहारियूं। सबको सुखियन खे त ॾिख माना सेज ते विहारींदो आहे, पर मुहम्मद यतीमन खे बि सेज ते विहारियो। मुस्तफा करीम ॾुख आयलनि खे सेज ते विहारियो। आयो सो अतोर जय ॾुखियूं ॾिख विहारियूं। उहो मुंहिंजो महबूब आयो जंहिं मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात ॾुख आयलनि खे बि सेज ते विहारे। कुर्बान वञा। उमय्यो बिन खलफ हिकिड़ो काफ़िर हो, बिलाल तां कुर्बान वञा। बिलाल हुन जो गुलाम हो। बिलाल नबी ते ईमान आंदो आहे। उमय्यो काफ़िर हुनखे मारींदो आहे, सीने ते पत्थर रखंदो आहे। हवा जे काछे खां वधीक मको गरम आहे, पत्थर ते सुम्हारींदो आहे, गरम पत्थर सीने ते रखंदो आहे। बिलाल जे ज़ुबान में हूंदो आहे अल्लाह 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 अल्लाह। छो चवे पियो बिलाल? जहदम जी जल जे झोलीअ में जानी आयो। तो सुभान अल्लाह। जहदम जी जल जे झोलीअ में जानी आयो। तहदम हर हिक साथी हम सनाही गायो। अल्लाह 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 अल्लाह। झिरमिरला ई झिरक उड़गाइण प्यागेरा। चओ सुभान अल्लाह। झिरमिरला ई झिरक उड़गाइण प्यागेरा। झिरमिरला ई झिरक उड़गाइण प्यागेरा। चओ सुभान अल्लाह। कोइल पे कूकारे कोइल पे कूकारे महकन प्यापा तेरा। कोइल पे कूकारे महकन प्यापा तेरा। अल्लाह 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 अल्लाह। जहदम जी जल जय झोलीअ में जानी आयो। जहदल जी जल जे झोलीअ में जानी आयो। तहदम हर हिक साथी हम तो सनाही गायो। थरो थाया न, थरो था न। वाह मुझा हबीब तो था कुर्बान वञा। उमय्यो मारींदो आहे हज़रत बिलाल जे ज़ुबान मां। बात मां मुजादा ईअं ई हूंदो आहे अल्लाह 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 अल्लाह। हज़रत अबू बकर ॾिठो बिलाल जी ज़ुबान निकिती पई आहे। जब तक ख़ुश्क हन अखियुनि मां लुड़क वहनि था, पर ज़ुबान ते अल्लाह जो नालो जारी। हबीब करीम सां जी ॻाल्हि कई या रसूल अल्लाह। बिलाल ते ॾाढो ज़ुल्म पियो थिए। बिलाल खे नौकर ॾेई ख़रीद करे आज़ाद कराया। मुस्तफ़ा फरमाइनि था अबू बकर शर्त आहे कि बिला कहिड़ो? बिलाल जे ख़रीदारी में मां मोहम्मद भाईवार आहियां। मां भाईवार आहियां।
कुछ पैसा तो जा तो कुछ पैसा मां मोहम्मद जा वाह बिलाल तो ता कुर्बान वजा सारो जहान मुझे मदनी जो खरीदार पर मदनी वरी तो जो खरीदार अबू बकर सिद्दीक उमैया काफर सां ॻाल्हायो उमैया इहो कारणो गुलाम ज़ुल्म थो करी इन ते ज़ुल्म न कर कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कर उमैया चयो त अहिड़ो तोखे रहम थो अचे त ॾोकड़ ॾे त छॾियासीं